बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूज़ टाइम में अवांखे भली कार चऊं था। नाज़रीन, ॿ अहम टॉपिक्स आहिनि जिते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेके पैनलिस्ट असांखे जॉइन कनि पिया उन्हनि जो तारीफ़ असां कराईंदा हलूं। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब आहिनि, सीनियर तजिया निगार आहिनि, अॻूणा एम्बेसडर आहिनि। असां सां गॾु नसीर मेमन साहब, सीनियर तजिया निगार, कॉलमिस्ट ऐं बेसिकली इंजीनियर आहिनि। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब इंजीनियर आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, सीनियर तजिया निगार असां सां गॾु। ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब सीनियर तजिया निगार आहिनि, अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो अथऊं। पहिरियों जेको टॉपिक आहे उहो आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब जन चवनि था त ॿोॾि मुतासिर जेके आहिनि उहे हाणे पंहिंजे घरनि ॾांहुं रिलीफ कैंप्स मां हाणे पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि थियणु शुरू थी विया आहिनि ऐं हाणे उन्हनि जो जेके घर आहिनि उहो ठाराइण ॾियण जो कमु शुरू थी वेंदो। हिते मुंहिंजो सुवालु हूंदो पैनलिस्ट खां त जॾहिं रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन केतिरनि इलाइक़नि में नाकाम असांखे नज़र आयो, ॿोॾि जो पाणी अञा ताईं केतिरनि इलाइक़नि में बीठल आहे, पहिरियों मरहलो ई मुकमल न थियो आहे त पोइ रिहेबिलिटेशन रिकंस्ट्रक्शन वारो मरहलो कीअं शुरू थींदो? चीफ जस्टिस साहब चीफ मिनिस्टर साहब मुराद अली शाह साहब इहा ॻाल्हि कीअं कई आहे, कहिड़े रुख में कई आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मिस्टर जस्टिस अहमद अली शेख साहब अॼु जेको ख़िताबु कयो आहे उन्हनि ॾाढियूं इंपॉर्टेंट ॻाल्हियूं कयूं आहिनि। अदलिया जो रोल जेको आहे उहो बि उन्हनि थोरो एक्सप्लेन कयो आहे। उन सां गॾोगॾु सिंध में तबाही जेका आई आहे ॿोॾि जी सूरत में उनजी ज़िम्मेवार केरु आहे इहो बि उन्हनि ॿुधायो आहे। चीफ जस्टिस साहब चवनि था त जेका तबाही सिंध में आई आहे उनजी अधु ज़िम्मेवार जेका आहे उहा बैड गवर्नेंस आहे, ख़राबु हुकुमरानी आहे। उन सां गॾोगॾु बाक़ी जेका ज़िम्मेवारी आहे उहा कुदरती आफ़त जी सूरत में असांखे नज़र अची रही आहे। चीफ जस्टिस साहब चवनि पिया त बुनियादी मसइलनि जो हल माण्हुनि वटि पाण वटि आहे, माण्हुनि जी तक़दीर जेका आहे माण्हुनि जे पंहिंजे हथनि में आहे। अवाम चूंडियल नुमाइंदनि खां पुछाणो करे ऐं जॾहिं चूंडियल नुमाइंदनि खे पुछाणे जो ख़ौफ़ हूंदो त हर 5 साल 10 साल उन्हनि खां आवाम पुछाणो कंदो त पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा ई न थी सघंदी। अदलिया जो कमु इंतिज़ामिया जो कमु अदलिया नथी करे सघे, पर अदलिया कानून जी तशरीह करे सघे थी। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जेको ख़िताबु कयो आहे उन ख़िताब जो मुख़्तसर हिसो अव्हांखे ॾेखारियूं था। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी विया, कुझु बेड गवर्नेंस आहे, कुझु कुदरती आफ़त। हल तव्हां माण्हुनि वटि आहे, तव्हां पंहिंजा नुमाइंदा कहिड़ा चूंडियो था, कहिड़नि खे असेंबली में मोकिलियो था, उहे तव्हांजा नुमाइंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे नुमाइंदनि खे इहो अहसासु हुजे त हर 5 सालनि खां पोइ असांजो एहतिसाब थींदो इन वोटरनि जे हथां, त शायदि इहा हालत न हुजे। तव्हां पंहिंजी तक़दीर तव्हांजे हथ में आहे। अदलिया जो पंहिंजो कमु आहे, अदलिया इंतिज़ामिया जो कमु नथी करे सघे। जी, डॉक्टर जमील अहमद खान साहब थैंक यू सो मच। नसीर मेमन साहब थैंक यू सो मच सर। मुश्ताक मीरानी साहब अवांजी वॾी महिरबानी। ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवांजी बि वॾी महिरबानी। जमील अहमद खान साहब अवां खां शुरू कयूं पिया। सर डॉक्टर साहब, CM साहब जो बयानु जेको साम्हूं आयो, चवनि पिया त हाणे ॿोॾि मुतासिरनि खे घर ठाराए ॾियण जो कमु शुरू थींदो, छाकाणि त उहे हाणे रिलीफ कैंप्स मां घर ॾांहुं वापसि वञनि पिया। रिलीफ ऐं रेस्क्यू ई पूरो न थियो आहे त रिहेबिलिटेशन रिकंस्ट्रक्शन कीअं थी सघंदी सर? न, पहिरीं ॻाल्हि त मिटिगेशन ई न थी। मिटिगेशन न थियण जी माना मिटिगेशन माना तयारी, ॿोॾि जी तयारी जेका आहे कि हिननि जी पंहिंजी पॉलिसी PDMA जी पॉलिसी जी आहे जेका तुलड़ी हिकिड़ी हिन ठाही आहे पॉलिसी किताब, उन में ॾिनल आहे त मिटिगेशन ई पूरी न थी, टके जी बि मिटिगेशन न थी। ऐं मिटिगेशन माना तयारी न थी उनजी, त उनखे कहिड़े हिसाब सां केतिरो बचाव करे थो सघे माण्हू उनजो, ऐं उन में सभु तरीक़ा ॾिनल आहिनि, चवंदो ॿुधाईंदुसि मां। ऐं ॿी ॻाल्हि पोइ रेस्क्यू एंड रिलीफ जो जेको मामिलो आहे, उहो मामिलो जेको असां हिते डिस्कस कंदा आया आहियूं, उन ते खोड़ सारे दफ़े असां पंहिंजा कमेंट्स कया आहिनि। ज़ाहिर आहे जेॾीमहिल तव्हां जो मिटिगेशन जी तव्हांजी तयारी न हुजे, जेॾीमहिल जेके तव्हांजा पंहिंजी पॉलिसी, पंहिंजा जेके ॾिनल ड्रिल्स आहिनि, जेके तव्हां जंहिं तरीक़े सां प्रैक्टिस कंदा आहियो उनजी, उहो ई न थियल हुई त रेस्क्यू ऐं रिलीफ बि। पोइ मथां हिकिड़ो जेको चवंदा आहिनि त मथां हिकिड़ी ॿी उन ते ॻाल्हि जेका अची वई, उहा एलिमेंट ऑफ जेके सिफ़ारिशनि ते लॻनि था पिया अमलदार, डिस्ट्रिक्ट हेड्स ऐं ॿिया, त उन्हनि सिफ़ारिशनि ते पैसनि ते, त उन जे करे उनजी प्रॉब्लम आहे त हू कमु एतिरो करण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं उन करे गवर्नेंस खे इफेक्ट थी वियो। यानी गवर्नेंस माना इंतिज़ामी तरीक़ो जेको आहे उन में दिलचस्पी न वरिती वई, इंफ्रास्ट्रक्चर जेके हुया उनखे इस्तेमालु न कयो वियो, जेके ब्यूरोक्रेटिक टूल्स आहिनि उनखे इस्तेमालु न कयो वियो। आख़िर में जेका अफ़रा तफ़री में
ये सभु सिलसिलो शुरू कयो त तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त अञा त रेस्क्यू ऐं रिलीफ जो ई मामिलो 100% न थियो आहे त रिहेबिलिटेशन वारी ॻाल्हि त पोइ थी रिहेबिलिटेशन जी जेको करे थो पियो चीफ मिनिस्टर साहिबु ॻाल्हि और उनजो सबबु इहो आहे जेको सुझे थो पियो असांखे बाक़ी त चीफ मिनिस्टर साहिब जे पंहिंजे ज़हन में हूंदी उन सबबु इहो आहे त इंटरनेशनल कम्युनिटी जेके पैसा ॾिए थी पई उहे पैसा उहे एलोकेट थी करे मुख़्तलिफ़ कमनि लाइ कुझु असांखे पैसा जेके मिलनि था पिया डॉलर्स में उहे मिलनि ई फ़क़ति था इन जा रिहेबिलिटेशन लाइ जे हू रिहेबिलिटेशन लाइ असांखे पैसा मिलंदा त असांखे उन्हनि जी अकाउंटिंग सिस्टम उन्हनि जो ऑडिट हू बि कंदा आहिनि जेके पैसा ॾियनि था पिया त हू रिहेबिलिटेशन जे लाइ ॾींदा ऐं पोइ हू कुझु त अहिड़ा कंट्रीज़ आहिनि या कुझु अहिड़ा इदारा आहिनि इंटरनेशनल जेके पोइ पंहिंजो कॉन्ट्रेक्टर बि ॿुधाईंदा आहिनि त फलाणे कॉन्ट्रेक्टर खां तव्हां माल वठो पर इन मामले में शायदि घटि हुजे अहिड़ो त ही सभु सिलसिलो जे ॾिठो वञे त पोइ पोइ मां सम्झां थो त उते जेके प्रेस वारा बि वेठा हूंदा या जेके इंटरेक्शन कंदा चीफ मिनिस्टर सां उहे ज़रूरु इहे सवाल जेके असां डिस्कस कयूं था पिया त शायदि उन्हनि जे ज़हन में बि अचे ऐं नेक्स्ट टाइम जो मौक़ो मिले त चीफ मिनिस्टर साहिबु बादर सां इहो ज़रूरु पुछनि ऐं उनजे करे ही जेको सॼो मामिलो असांजो एतिरो टाइम हिन ते लॻायोसीं माण्हुनि खे ॼाण ॾियण लाइ माण्हुनि जी दिलि आज़ारी जेका थी आहे उन ते असां थोरो उन्हनि खे आसिरो ॾियण लाइ जेको समूरा प्रोग्राम कयासीं उन में ई सभु जवाब इन जा मौजूदु आहिनि ऐं जेके तव्हां सवाल कया आहिनि उहे सभु उन में मौजूदु आहिनि सभु इन जो मुख़्तसर वन सेंटेंस इहो आहे हिकिड़ो जुमिलो इहो आहे त ही मामला जेके सियासी बयान जेके आहिनि उनखे सियासी बयान सम्झिजेसि उनखे इंतिज़ामी मामले में इहो 100% उनखे न सम्झेसि त जीअं चयो थो वञे उन 100% उहा ॻाल्हि हक़ीक़त आहे इहे माण्हुनि जे कंज़म्पशन लाइ हूंदी आहे कंज़म्पशन लाइ थी वई हाणे रिहेबिलिटेशन जो जेॾी महिल पाणी पूरो लहंदो गप लहंदी उतां उनजो नुक़सानु जेको थियल आहे पहिरियां ते वञी पाण पंहिंजे हथ सां मज़ूरी कनि पंहिंजे घरनि में उन्हनि खे ठीकु कनि इन क़ाबिल कनि त उन्हनि खे जेॾी महिल शायदि को अहिड़ो को पैसो मिली वञे या शायदि को रिलीफ मटीरियल मिली वञे त हू पाण ठाहे वठनि पर जीअं रिलीफ टाइम ते जीअं खाद खुराक जे मामले में असां डिस्कस कयोसीं प्रॉब्लम्स थियूं न सप्लाई लाइन बि पूरी न हुई माण्हुनि खे खुराक बि पूरी न मिली माण्हुनि खे कस्मूं खणाए उन्हनि खे राशन ॾिनो वियो त उन हिसाब सां उहो मॉडल जे साम्हूं रखूं त उहो ई हिसाबु अॻिते वञी थींदो अॻिते कहिड़ो असां हुन में आसिरो करे था सघूं त हिकिड़ो जेको अलाह जो बानो आहे उनखे घर वेठे का मिली वेंदी रिहेबिलिटेशन जी मदद ऐं उहो पंहिंजो घर ठहिराए वठंदो त बहरहाल उहो बि वक़्तु ॿुधाए छॾंदो पर आसिरो न आहे असांखे जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब चीफ जस्टिस जे मामले ते बि हमारो कमेंट शामिल कंदासीं फ़िलहाल नसीब मेमन साहब ॾांहुं हूंदा नसीब साहब थैंक यू सो मच सर CM साहब जे हिन बयान ते अव्हांजो छा कमेंट आहे रिहेबिलिटेशन ऐं रिकंस्ट्रक्शन जी ॻाल्हि कनि पिया पर केतिरनि इलाइक़नि में अञा बोर्ड जो पाणी निकाल न थी सघियो आहे अञा ताईं ॿेड़ियूं पियो हलनि उते कीअं घर ठाराए ॾींदा सर महताब जी पहिरीं ॻाल्हि इहा त जेको रिलीफ जो मरहलो हो जी उहो मुंहिंजो ख़्यालु आहे 70-80% एरियाज़ में हाणे जेतिरो बि थियणो हो एतिरो ई थियो गवर्नमेंट 10-15-20% एरियाज़ में पहुती बाक़ी किथे चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन्स किथे NGOs किथे माण्हू पाण पहुता पर अगस्त जे आख़िरी हफ़्ते में 27-28 खां पोइ या पहिरीं जे लॻभॻि मींहं बंदि थिया हाणे तक़रीबन 6 हफ़्ता थी विया जी त जेको बि रिलीफ जो कमु थियणो हो जहिड़ो बि थियणो हो हाणे थी चुको तंहिंजे करे लॉजिकली हाणे अर्ली रिकवरी जो फेज़ ईंदो जंहिंमें 2 शयूं इंपॉर्टेंट हूंदियूं आहिनि हिकिड़ो लाइवलीहुड रेस्टोरेशन जो कमु थींदो आहे जी जंहिंमें अॻियां ॾिसो रबी अचे पई जेतिरा बि एरियाज़ हींअर पाणीअ खां आज़ादु थिया आहिनि ऐं मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ मां थोरो कुझु डेटा सोर्सिस खे फॉलो करियां पियो जी त जेके 8-10 जेके वर्स्ट हिट डिस्ट्रिक्ट्स आहिनि हूअं त 23 डिस्ट्रिक्ट्स खे ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो पर उनमें 8-10 वर्स्ट हिट आहिनि जिन जी हालत तमामु ख़राबु उन्हनि में हाणे लॻभॻि 50-60% एराज़ियूं अहिड़ियूं आहिनि जिते एतिरो पाणी लथो आहे जो माण्हू वापसि पंहिंजे ॻोठनि ॾांहुं वञणु शुरू थी विया पाण मुरादो वञनि पिया तव्हां ॾिठो 2 ॾींहं अॻु हिकिड़ो वॾो हादसो सानियो बि पेश आयो पोइ माण्हू पाण विया पिए पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि त जिते जिते पाणी लहे पियो उते हाणे माण्हू वीचारा किरां वञनि कैंपुनि में केसि ताईं वञनि कैंपुनि में का ज़िंदगी त आहे कान बिल्कुलु सर कैंपुनि में त हिकिड़ी इंसानियत जी तोहिन ऐं तज़लील आहे
जंहिं हालत में पिया आहिनि वीचारा, उहो त तव्हां हिकु ॾींहुं जेको कलाकनि जी हुते वेहंदो त तव्हांखे, मां थी आयो आहियां, इनह्यूमन आहे उते को माण्हू कीअं वीचारनि सर्वाइव कयो आहे 1.5 महीनो, मुंहिंजे तसवर खां वधीक प्रॉपर कैंप्स त हुयूं कोन। पहिरीं ॻाल्हि जंहिंखे कैंप चइबो आहे, जी डिज़ास्टर मैनेजमेंट जी साइंस में कैंप जी जेका वस्फ़ आहे, मुंहिंजे मालूमात मुताबिक़ का हिकु अधु हुजे थो, अदरवाइज़ उन स्टैंडर्ड ते का कैंप कान्हे। माण्हू बसि पिया हुया जस्ट पिया हुया। त हाणे उहे चाहिनि था त वापसि वञूं। माण्हुनि जा घर घाट अबरो सबरो, को सामान बचियल हूंदो, को घर टथा, को सिर जो टुकड़ो मिलंदो, कंहिंखे को गार्डन टियर मिली वेंदो। ऐं ख़ासि तौर ते जिन वटि को 2 एकड़ के ॿनी जा आहिनि या छा, या हारपो कंदा हुया, उन्हनि खे तमामु घणी अर्जेंसी आहे। जो जेकर हींअर मिड नवंबर ताईं जेको अपर सिंध आहे उन में त हाणे सोइंग शायदि शुरू थी वञे, लोअर सिंध में त जल्दी थी वेंदी, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त ही जेके विचोला इलाइक़ा आहिनि, हिते बि नवंबर जे विच ताईं जेकर पोखी नथी रबिजी त पोइ चांस ख़तमु थी वियो। तंहिं करे माण्हू डेस्परेट आहिनि, उहे चाहिनि था जीअं बि करे पहुचूं, अबरो सबरो कुझु न कुझु करे सघूं। ऐं कुझु इलाइक़े में माण्हुनि पाण मुरादो वञी थोरा हरक आहे ऐं ज़मीन खणण बि शुरू कई आहे। मूं वटि कुझु तस्वीरूं बि मुख़्तलिफ़ दोस्तनि जे हथां मूंखे मिलियूं आहिनि। तो हाणे इहो स्टेज अचे पई, इन में माण्हुनि खे छा मिलंदो रबी जे क्रॉप लाइ अञा क्लियर न आहे। आइडियली ही मौक़ो आहे त माण्हुनि खे फास्ट ट्रैक ते ॿिज बाण जी मदद मिली सघे ऐं मशीनरी मिली सघे। 2-3 शयूं माण्हुनि खे खपनि। जिते जिते पाणी लथो आहे, कुझु जायुनि ते पाणी अञा आहे, तव्हां ठीकु था चओ, पर घणिनि जायुनि तां लही वियो आहे। जी उते ज़मीन एक्सपोज थींदी त माण्हुनि खे वेठ न करणु घुरिजे। हाणे सॼी होप माण्हुनि जी वञी रबीअ जे कणिक जे या सरें जो जेको फसल थींदो हाणे उन में वञी बची आहे। उन खां पोइ जेको रिहेबिलिटेशन जो मरहलो आहे, जेको तव्हां सम्झो त 3-4 महीननि खां पोइ उहो उनजो स्टार्ट थियणु घुरिजे या 6 महीननि खां पोइ स्टार्ट थियणु घुरिजे, उनजी प्लैनिंग ऐं प्रोक्योरमेंट ऐं डॉक्यूमेंटेशन ॾाढी एक्सटेंसिव थींदी आहे। जी घर जॾहिं ठहिराइण जी ॻाल्हि थिए थी, उहा गवर्नमेंट पंजनि पैसनि मां कंदी कान, उहे मल्टीलेटरल या मुख़्तलिफ़ डोनर्स ऐं फंडिंग एजेंसीज़ खां पैसा ईंदा। इहा बि हिकिड़ी पॉसिबिलिटी डिस्कशन में मॉडल हले पियो त गवर्नमेंट पाण स्पेंडिंग शुरू करे ऐं बाद में उनखे उतां एडजस्ट थिए नए लोन्स मां या ग्रांट्स जंहिं मां बि। पर ज़हन में रखो त सरकार जा पंहिंजा अंग अखर आहिनि त 2 मिलियन हाउस होल्ड्स अफेक्टेड आहे ऐं हुन में केतिरा पार्शली डैमेज ऐं फुली डैमेज आहिनि, उन्हनि जा अंग अखर बि आहिनि, अंग लखनि में आहे। त इहो नंढो कमु न आहे। ऐं मूंखे ख़बर न आहे उन ते इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट छा पियो थिए। मूंखे रुॻो इहा कंहिं सोर्स खां इंफॉर्मेशन मिली त हिकिड़ी सेक्शन 42 जी कंपनी रजिस्टर थी आहे या थिए पई, जंहिंमें डोनर्स जो इंसिस्टेंस हुई, उन्हनि जी इहा घुर हुई त जेको मौजूदा सेटअप आहे, जंहिं तरह सां सिंध में प्लानिंग जो डेवलपमेंट जो फंक्शन थींदो आहे, उहो इमरजेंसी रेस्पॉन्स जे बेसिस ते डिज़ाइन कोन्हे ऐं वाक़ई बि कोन्हे। उहो नॉर्मल डेज़ में तव्हां ॾिसो सही फंक्शन न कंदो आहे। तव्हांजी एडीपी जी जेका तरक़ियाती बजट आहे उहा 50-60 सैकड़ो खां मथे ख़र्च कान थींदी। जी सोशल सेक्टर में त 25-30 सैकड़ो खां मथे ख़र्च कान थींदी आहे। बाक़ी थोरो जेके कमाई वारा शोबा आहिनि उनमें थोरी थी वेंदी आहे। त हिन क़िस्म जो मैसिव रेस्पॉन्स, जंहिंमें 8-10 लख घर थिया आहिनि ऐं उहो पॉसिबल न आहे त गवर्नमेंट घर ठाहे। मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो इहो आहे, मूं वटि एग्ज़ैक्ट इंफॉर्मेशन कान्हे, पर जेके मॉडल्स डिबेट में आहिनि, डिस्कशन में आहिनि हायर फोरम्स ते, उहो इहो आहे त गवर्नमेंट जेके एब्सोल्यूट ग़रीब आहिनि, जिन जी मिसाल तौर बेनज़ीर प्रोग्राम में रजिस्टर्ड आहिनि या उन्हनि जी जेका पॉवर्टी जी बैंड आहे, जी उहे जेके 4-5 बैंडनि चवां जेके एक्सट्रीम पुअर वारे पॉवर्टी वारे बैंड में आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी सब्सिडी मिली वञे ऐं हिकिड़ो स्टैंडर्ड डिज़ाइन मिली वञे त ही घर हिन तरह सां ठहंदो, हिन बेसिस ते असां तव्हांखे सब्सिडी ॾियूं था। मुंहिंजो हिन में रुॻो हिकिड़ो सुवालु आहे, रिहेबिलिटेशन रोज़ कान थींदी। मूं अॻु में बि हिते हिकिड़ो ज़िक्र कयो त जेका डेटा अवेलेबल आहे सेटलमेंट्स जे पैटर्न जी, त सिंध जा जेके 8-10 वर्स्ट हिट ज़िला आहिनि, इवन ॿिया ज़िला बि तव्हां खणो, जी रूरल एरियाज़ में 50 सैकड़ो खां मथे जेके आहिनि ओछड़ा, उहे 50 घरनि खां घटि वारा आहिनि। 50 घरनि खां घटि जा 50-60 सैकड़ो ओछड़ा आहिनि, जी सेटलमेंट्स आहिनि, जेके रेवेन्यू विलेज का नंढो यूनिट आहे। ऐं हिकिड़ो ज़िलो शायदि सजावल अहिड़ो आहे जंहिंमें 80% खां मथे जेके हुननि जूं सेटलमेंट्स आहिनि उहे 50 घरनि खां नंढियूं आहिनि। हाणे इहे इन ते वॾो डिबेट करे सघिजे थो। मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन इहो आहे, मां रेस्पेक्ट कंदुसि हर डिसएग्रीमेंट खे, त हीउ जेको सेटलमेंट पैटर्न आहे, जी इहो सवाइ पॉवर्टी ऐं स्लेवरी खे पर्टिकुलेट करण जी ॿी का बि ख़िदमत कोन्हे। इहे वॾेरनि ॻोठनि ते माण्हुनि खे आबाद कयो, 20 साल अॻु हिकिड़ी फैमिली 5 भातियुनि जी आई, पोइ फैमिली वधंदी वई, हुनखे बचना ठाहे ॾेई छॾनि। हाणे उते पाबंदियुनि, मज़ूरी बि कंदा, वोट बि ॾींदा, वॾेरे जी वीचारे जी ग़ुलामी बि कंदा।
ऐं इहो जेको पैटर्न आहे इन मूंखे ॿुधायो 50 घरनि ते जेकर ॻोठ हूंदा उते केरु बिजली पहुचाईंदो, उते केतिरनि खे स्कूल मिलंदा, केतिरनि खे रोड मिलंदा, मार्केट किथां हूंदी। तंहिंजे करे तव्हां रूरल एरियाज़ जे अंदरि तव्हां ॾिसो त जेका तव्हांजी इकोनॉमिक ग्रोथ आहे, सोशल ग्रोथ आहे, उहा फ्रोज़न आहे सिंध में। मां चवां थो त कंहिं ह्यूमन सेटलमेंट जे माहिर ॼाणुनि सां कंहिंखे घुराए तव्हां हिन ते डिबेट करायो। ऐं मां एजुकेट थियणु चाहींदुसि, सरेदस्त मूं जेका डेटा ॾिठी आहे त हीउ जेको 50% खां मथे ॻोठड़ा जेकर 50 घरनि खां घटिजा आहिनि ऐं उन ई पैटर्न ते ॿीहर ठहंदा, ट्रस्ट में वरी हिकिड़े ॿिए नए डिज़ास्टर जो खाज थींदा, ॿियो कुझु न थींदो। वीचारनि खे पैसा मिलंदा, 2-3 लाख सरकार ॾींदी, को 50-60 लख रुपया विझंदो, ख़बरा सबरा घर वीचारा कखां वटि ठाहींदा। हींअर त कंस्ट्रक्शन ॾिसो केॾी महांगी आहे, मटीरियल केॾो महांगो आहे। बिल्कुलु ठीकु। त इहा डेवलपमेंट जो जेको मॉडल आहे उहो रिहेबिलिटेशन थी त वेंदी, पर इहा सस्टेनेबल फुटिंग ते न हूंदी। इहो मुंहिंजो हम्बल ओपिनियन आहे। इनखे कीअं चेंज करे सघिजे थो, कीअं रेवोल्यूशनाइज़ कजे, जो सिंधी सोसाइटीअ खे पूरी हिकिड़ी थारो रीस्ट्रक्चरिंग खपे। इन ते डिबेट थियणु घुरिजे। ठीकु आहे। अपॉर्चुनिटी बि आहे, छा उहा प्लान करे थारो रीस्ट्रक्चरिंग करे सघिजे थी या नथी करे सघिजे। यार उहा इंफ्रास्ट्रक्चर जी रीस्ट्रक्चरिंग न हूंदी, या सोशल री इंजीनियरिंग बि थींदी, पॉलिटिकल री इंजीनियरिंग बि थियणु घुरिजे सिंधी। ऐं पॉलिटिकल असांजा जेके रूट काज़िस आहिनि, पॉलिटिकल जेके सिचुएशन था न, हिकिड़ो सबबु असांजी इहा सोशल इंफ्रास्ट्रक्चर जी बीह कई बनावट में आहे। उनखे कीअं कोरिलेट कजे, इट्स ओपन टू डिबेट। सो वक़्तु घटि आहे, सभिनी पासनि ते ॻाल्हाईंदुसि रुॻो, पर मां जस्ट कुझु थॉट्स अर्ज़ रखणु थी चाहियां। ठीकु आहे। नसीर साहब, जेकॾहिं अवां चीफ जस्टिस जे अॼोके बयान ते बि काइंडली कमेंट करे वठो। चीफ जस्टिस साहब जो इहो चवणु त अदलिया इंतिज़ामिया जो कमु नथी करे, अवाम पाण चूंडियल नुमाइंदनि खां पुछाणो करे, ऐं ख़राबु गवर्नेंस जेका आहे उनजे करे ई सिंध में तमामु घणी तबाही आहे। अधु ज़िम्मेवार ख़राबु गवर्नेंस आहे सिंध में तबाही जी। मां सम्झां थो, ॾिसो तबाही जिते बि थिए थी उन में गवर्नेंस हिकिड़ो परमानेंट फैक्टर आहे हिन मुल्क में। इहो थी नथो सघे त गवर्नेंस माना रुॻो रोज़मर्रा जी ॻाल्हि कान्हे, सॼी मूं ॻाल्हि कयां त डेवलपमेंट कीअं थी थिए, कहिड़ी तरह रस्ता था ठहनि, कहिड़ी तरह बंद था ठहनि, कहिड़ी तरह वाह पका था, यानी इहो जेको सॼो पैराडाइम आहे इहो त प्रूव थी चुको आहे त असांजो इंफ्रास्ट्रक्चर ऐं सर्विसिस ॿई रिस्पॉन्ड न करे सघिया हिन भेरे फ्लड खे। फ्लड बि वॾी, इहा ॻाल्हि मां सम्झां थो त अनयूजुअल ऐं एबनॉर्मल हो, पर हिते त नॉर्मल रिस्पॉन्स बि नॉर्मल हालत जी। तो तंहिं करे इन ताईं ॻाल्हि ठीकु आहे त बेड गवर्नेंस हिकिड़ो हुनजो पासो आहे, बिल्कुलु हुनखे जज साहब सही हाईलाइट कयो आहे। बाक़ी जज साहब जो इहो चवणु त अदलिया इंतिज़ामिया कमु नथी करे सघे, बिल्कुलु न करणु घुरिजेसि। इहा ॿी ॻाल्हि आहे त मानाइती अदालत 2 साल अॻु ऑर्डर जारी कयो त फलाणे ठेकेदार फलाणे इदारे खे कराची मां घुरायो त नाला साफ़ करे। तो इंतिज़ामी मामलनि में अदालत जी जॾहिं ख़्वाहिश हूंदी आहे त अची बि वेंदी आहे, उहो पंहिंजे तौर ते हुनखे डिफाइन कंदा आहिनि त पब्लिक गुड में था करियूं। ॿियनि केतिरनि मौक़नि ते केतिरनि मामलनि ते हुकूमतूं हलाइण खां वठी 50 कम अदलिया ॿिया कंदी रहंदी आहे। थियोरिटिकली सही थो चए जज साहब त अदालत जो कमु कानून जी आइन जी इंटरप्रिटेशन करे माण्हुनि खे इंसाफ़ ॾिए, इहो हुनजो बुनियादी कमु आहे। बाक़ी इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स वारी ॻाल्हि त बिल्कुलु बुनियादी ॻाल्हि ई आहे न, त माण्हू सुवाल आख़िर कंहिंखां कनि। ॾिसो, ॿिनि खां सुवाल थींदो, जिन खे वोट ॾियो था, जिन खे टैक्स ॾियो था जी, ज़िम्मेवारी हुननि ते आहे, जेको वोट वठे, जेको टैक्स वठे। त इन हिसाब सां त बिल्कुलु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जो बुनियादी ज़िम्मेवारी अवाम जी ऐं अवाम जो सुवाल ठहे ई उन्हनि ॾांहुं थो। त उन्हनि खे जज साहिब चओ न त 5 सालनि खां पोइ अचो, उनखे ख़बर हुजे त असांखां माण्हू सुवाल कंदा। मसइलो हिते आहे त जॾहिं माण्हुनि खे, जॾहिं हुननि खे ख़बर हुजे त असांखे अवाम जे वोट सां न अचिणो हूंदो आहे न लहिणो हूंदो आहे। जी ठीकु आहे। वाकई वोट जी सघ सां ईंदा ऐं वोट जी सघ सां वेंदा, इहा ॻाल्हि तइ थी वञे। माण्हुनि खे बि ख़बर हुजे, सियासी अॻुवाणनि खे बि ख़बर हुजे त पोइ त वाह थी वञे, पर हुननि खे बि ख़बर आहे त न माण्हुनि जे वोट सां करे रहिया हुआसीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको बयानु ॾिनो आहे त हाणे रिहेबिलिटेशन ऐं रिकंस्ट्रक्शन जो मरहलो शुरू थींदो, ॿोॾि मुतासिरनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। इन ते डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं नसीर मेमन साहब कमेंट कयो। हाणे ॻाल्हि ॿोल कयूं था, प्रोफेसर इनाम भट्टी साहब खां कमेंट वठंदासीं। इनाम साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे? जमील साहब ऐं नसीर साहब जो चवणो त ॿोॾि खां बचाव जी तयारी न कई वई शुरूअ में, त हाणे रिहेबिलिटेशन ऐं रिकंस्ट्रक्शन बि तमामु वॾो चैलेंज आहे गवर्नमेंट जे लाइ। महिरबानी महताब, रिहेबिलिटेशन ऐं जेको वापसी उन्हनि जी बहाली जो कमु आहे उहो बि अहिड़ो ई थींदो जहिड़ो रेस्क्यू ऐं रिलीफ में थियो। त मनपसंदि माण्हुनि ताईं त हर शइ पहुचंदी, पर जेके हक़ीक़ी मुतासिर माण्हू हूंदा उन्हनि ताईं केतिरो केरु पहुचंदो उहो पोइ सभई माण्हू दाहूं कंदे नज़र ईंदा। ऐं बुनियादी सिर्फ़ु सुवालु इहो आहे त रिथाबंदी कहिड़ी आहे। माना तव्हां जेॾी महिल इहा ॻाल्हि करियो था
त रिहेबिलिएशन कबी त घर जेकॾहिं ठाहे ॾिबा त आया छा जेके कचे जे अंदरि या जेके उहे घर जेके ऑलरेडी किन न कंहिं हंधनि ते नंढनि ॻोठनि जा, जीअं नसीर ॻाल्हि कई उते 10-20 घरनि जा जेके ॻोठ आहिनि जिन ते उन्हनि जा पंहिंजा मालिकी जा अख़्तियार बि कोन्हनि उन्हनि माण्हुनि वटि, त आया उन्हनि खे वरी उते ई ठाहे ॾींदो जो ॿिए दफ़े जेको आहे सो उहे वरी मींहं वसनि या ॿोॾूं अचनि त उन में हलिया वञनि, या वरी जेॾीमहिल उहे घर पका थी वेंदा त पोइ वॾेरो जेॾीमहिल उन्हनि खे चाहे त चए त टपड़ खणो ऐं हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। ऐं इहो सॼो मैकेनिज़म कीअं थींदो? ऐं मुंहिंजे ख़्याल में हिते महताब सॼी सिंध जे अंदरि अक्सरियत ॻोठ जेके बि वॾेरनि जे ज़मीनुनि ते ठहियल आहिनि उते को बि वॾेरो उन्हनि खे पंहिंजा मालिकाणा हक़ ॾियण जे लाइ तयारु न आहे। ऐं सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं इन ते बि का कानून साज़ी अहिड़ी न कई आहे त एतिरनि सालनि खां जेके उते माण्हू वेठा आहिनि त उन्हनि खे ख़ुदि बख़ुदि उन्हनि जो मालिकाणो हक़ अख़्तियार उन्हनि जी वारसी जो पेपर जेको आहे मिली वञे। पर छाकाणि त उहा ॿनी सर्वे नंबर में उन ॻोठ जो अञा ताईं जेको आहे सो उते ज़िक्र ॻोठ सां त आहे, पर ॿनी सर्वे नंबर में उन कंहिं न कंहिं चङे मुड़सई ॾेखारियल आहे, जंहिंजो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे। ऐं इहो पीपुल्स पार्टी छो नथी करे? छाकाणि त उन्हनि सभिनी जो जेको वोट बैंक आहे उहो वोट बैंक इन ई बुनियादनि ते उन्हनि जे गिरफ़्त में रहे थो। ऐं उहो जेॾीमहिल बि जेको वॾेरो कावड़जंदो आहे त उनखे चवंदो आहे मुंहिंजे ॻोठ मां टपड़ खण। ऐं ॻोठ मां टपड़ खणण वारो जेको मामिलो आहे उहो रवायतुनि बि ऐं पंहिंजो एहसासाती तौर ते बि जज़्बाती लॻाव जे बुनियाद ते बि कंहिं बि माण्हू जे लाइ तमामु वॾो ॾुखियो हूंदो आहे त हू चवंदो आहे त मुंहिंजे अबनि ॾाॾनि जूं जिते क़बरूं आहिनि उते मां इहो ॻोठ कीअं छॾियां ऐं उतां आउं कीअं लॾियां। त इहो जेको मामिलो आहे उनखे अॼु ॾींहं ताईं चङी तरह ते, ऐं मूंखे नथो लॻे त को हींअर बि इन क़िस्म जी का बहितरी उन में अची सघंदी जो सिंध गवर्नमेंट उन्हनि खे इहो अख़्तियार ॾिए त हाणे असीं इन्हनि ॻोठनि खे पका ॻोठ था कयूं, उन्हनि पकियूं नालियूं, पको निकासी जो निज़ाम, रस्ता, घिटियूं, पोइ नंढो हिकिड़ो बेसिक हेल्थ यूनिट, उहे सभु जेके ठाहे ॾींदासीं, पर इन्हनि घरनि जो मालिकी जो अख़्तियार उन्हनि वटि हूंदो। इहा थी हिकिड़े पासे ॻाल्हि। ॿिए पासे ॻाल्हि इहा आहे त पैसा जेके ईंदा जंहिंजो इस्तेमालु जेको थींदो उनजो बि हिन वक़्तु मैकेनिज़म वाज़े न कयो वियो आहे। छाकाणि त तव्हांखे ख़बर हूंदी त वर्ल्ड बैंक सां जेको मुआदो थियो $2 बिलियन जो जेको हुननि मुआदो कयो आहे त उहो ॾींदा, ऐं उन में ख़ासि करे आहे ई ज़रई ज़मीन जी बहाली ऐं ॻोठनि जी बहाली, घर ठहिराए ॾियणु, ऐं ॿियो रस्ता, हिकिड़ो शहरनि ऐं ॻोठनि जा अंदरि जेके रस्ता आहिनि उहे, ऐं ॿियो हाईवेज़ जा जेके रस्ता आहिनि उहे बि। त उन जे लाइ ख़ासि करे उन्हनि ॻोठनि जे अंदरि घर, ॻोठनि जे अंदरि रस्ता, उन्हनि जो मैकेनिज़म कहिड़ो हूंदो? जेकॾहिं अहिड़ो ई हूंदो जेको सिंध गवर्नमेंट अॻ में कंदी रही आहे त उन में 100% चई सघिजे थो त उन में उहा ई जेकॾहिं साॻी रखी वई तरीक़ेकार त ठीको कंहिंखे ॾिबो, माल कंहिंखां खणिबो ऐं कंहिंजो कमु केतिरो जेको आहे उन में हिसो पती केतिरो हूंदो। जेकॾहिं ईअं ई थींदो त उन्हनि माण्हुनि ताईं यकीनी तौर ते वरी बि सिर्फ़ु चंद माण्हुनि ताईं उहो पहुचंदो, जीअं पाण हींअर चवनि था त असां 20-25% माण्हुनि ताईं रेस्क्यू ऐं रिलीफ में पहुची सघिया आहियूं। पोइ सुभाणे जॾहिं घरनि जी बहाली जो मामिलो ईंदो त उन में बि ईअं ई चवंदा त असां 5-10% माण्हुनि खे घर ॾेई सघिया आहियूं। ऐं अहम शइ जेका उहा इहा आहे त तव्हां माण्हुनि जे लाइ चओ था त माण्हू वापसि मोटणु शुरू थिया आहिनि। माण्हुनि जे वापसि मोटण जी पंहिंजी मजबूरी, पाण निकिरी आया, पाण किथे वञी करे पनाह वरितऊं, वरी पाण ई वापसि वरनि पिया। सिंध हुकूमत में कहिड़ो उन्हनि खे उतां कढण में मदद कई, कहिड़ो उन्हनि खे उते रहाइण में मदद कई, ऐं हाणे जॾहिं वापसि वञनि था त उन जे लाइ बि किथे भला पाण सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं को डिक्लेयर कयो आहे? मिसाल ऑफिशियली अनाउंस थियणु खपे न त उहो फलाणो ॻोठ हाणे बहाल थी वियो आहे, उन में पाणी बि निकिरी वियो आहे, उते ॿनी बि आबाद थी सघे थी, उते या माण्हू जिते बि हुजनि उते वापसि वञनि, असां इहो कमु करे छॾियो आहे। उते जो DC, AC, मुख़्तियारकार, उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त उनखे क्लियर करार ॾियनि, डिक्लेयर कनि त हाणे ही ॻोठ, हाणे ही शहर वापसि रहाइश जे क़ाबिल आहे। ऐं आउं नथो सम्झां त ही माण्हू जेके वापसि वञनि था त उहे वाक़ई बि इलाइक़ा बहाल थिया आहिनि। छाकाणि अॼु बि मूंखे हिकिड़े दोस्त पंहिंजे कंहिं ॻोठ जी जेका तस्वीर मोकिली आहे, उते अञा ताईं 1.5 फुट पाणी बीठो आहे, उन्हनि जे घरनि में बि पाणी बीठो आहे, उन्हनि जो स्कूल बि उन पाणी जे अंदरि आहे, ऐं पोइ बि हू जेके हू बांस जा लकड़ा आहिनि उन्हनि ते पाण जेको आहे पंहिंजी मदद पाण वारी ॿेड़ी ठाहे ऐं उन ते प्रोफेसर साहिबु असांजो जेको आहे पंहिंजे ॻोठ में घुमे पियो। त इहा जेकॾहिं सूरत हाल आहे त सिंध हुकूमत भला इहो बि ॿुधाए त तव्हां पाणी जेको कढियो आहे, बाक़ी जेको रहियल आहे त उन जे निकासी जो तव्हां वटि भला छा प्लान आहे, छा किथे तव्हां, छाकाणि त आउं सदाईं बार बार चवंदो रहियो आहियां त जेको पाणी सेटल थी वेंदो, जंहिंजो वॉल्यूम नंढो थी वेंदो, घटिजी वेंदो, जंहिंजी वेलासिटी सफ़ा मरी वेंदी,
जेको दुबनि में ढोरनि में गॾु थी वेंदो उहो पाणी केर बि न कढंदो। उहो पाणी इहे सभु छॾे ॾींदा त उते भले पियो हुजे, पोइ उन मां ई बीमारियूं पैदा थींदियूं, उन मां ई तबाही थींदी जेका बि। त जेके माण्हू इहे वापसि वरनि था इहे उते उन्हनि सभिनी शयुनि खे वरी फेस कंदा। त मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत सरकारी सतह ते ऐलान करे उन्हनि शहरनि ॻोठनि खे डिक्लेयर करे जिते जा माण्हू वापसि वञणु चाहिनि था, सिर्फ़ु लफ़ाज़ी तौर ते ईअं चई छॾणु, छाकाणि हीअ अॼु ॾींहं ताईं डेटा बेस का बि शइ कनि कोन था। ठीकु CM आहे साहब सर। खे अॼु बि खपंदो त दादू जा फलाणा खैरपुर नाथन शाह जा फलाणा इलाइक़ा, वारह जा, गाजी खुआवट जा, इहे हेतिरा जेके आहिनि उहे हाणे माण्हू वापसि थी सघनि था, जी उन्हनि खे चवनि त वञनि। सो इहो सॼो आउं सम्झां थो त ईअं ई थी वेंदो, ऐं अञा ताईं हिननि वटि इन सेंस सां रिथाबंदी सां कमु करण वारो को इरादो ई कोन्हे। जी ठीक है इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। मुश्ताक मीरानी साहब, प्रोफेसर साहब अवां छा कमेंट है CM सिंध जेका ॻाल्हि कई है रिहेबिलिटेशन ऐं रिकंस्ट्रक्शन जी? पहिरीं ॻाल्हि ॿुधायां त लॉर्ड एक्टन चयो हुयो त एब्सोल्यूट पावर करप्ट्स द मैन एब्सोल्यूटली। तव्हां जेके एब्सोल्यूट पावर हूंदो आहे उहो एब्सोल्यूटली करप्ट हूंदो आहे। हिन वक़्तु सिंध हुकूमत हिकिड़ो त ग्रुप थिंक जो शिकार आहे, साईं मुराद अली शाह ग्रुप साहब थिंक जो शिकार आहे। जी ऐं सेकंड इहा आहे त का उन में डेटा न आहे, जीअं इनाम साहब ऐं ॿियनि दोस्तनि चयो। नतीजो इहो थो थिए त असां वर्ल्ड बैंक जेकॾहिं पैसा ॾिए थी, लोन थी ॾिए त असां ई उन कंदासीं। थर्ड पॉइंट इहा आहे त ऑल ओवर द वर्ल्ड इहो आहे त गवर्नमेंट प्रोडक्शन सिस्टम में हथ न विझे। उते करप्शन बि थींदी, मिसमैनेजमेंट बि थींदी, वसीलनि जो ज़ायो थींदो। ही जेकॾहिं मिसाल घर ठाहिण माना प्रोडक्शन सिस्टम में अॻे बि असां चई चुका आहियूं त मिसाल ट्रांसपोर्ट आहे उहो हुनखे प्रॉपर वे में नथा ई हलाए सघनि। थर्ड पॉइंट सिर्फ़ु इहा ई आहे त हिते एॾा इशूज़ आहिनि, मिसाल जे तौर अलाए केतिरा घर सफ़ा ड्रही विया, की अधु ड्रही विया, की किरण ते आहिनि, ऐं जॾहिं वरी हुनखे उस लॻंदी ऐं पाणी निकिरंदो अञा माना सर्वे प्रॉपर कोन थी आहे। तंहिंजे करे जेको मुंहिंजे नज़र में सजेस्ट कई आहे त हाउस बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन लोन ॾे ऐं इज़ी टर्म्स ते मे बी विदाउट इंट्रेस्ट ॾे, ऐं तमामु घणो जेको आहे सो हुनजो रीपेमेंट जो पीरियड हुजे। असुल जेका प्रायोरिटी जेका हिन वक़्तु आहे महताब उहा आहे त असां इंश्योर कयूं त असांजा बंद, असांजा जेके आहिनि वाटरवेज़, मंसूर, LBOD, RBOD उहे थियनि, पूरा थियनि। इहो ज़हन में रखो त कंहिं गारंटी ॾिनी आहे त नेक्स्ट ईयर अहिड़ी मूंसो न ईंदी, कोई ॾेई सघे थो? जेकॾहिं अस्यूम कयो उहे एतिरी ॿोॾ अचे थी त ही जेका इन्वेस्टमेंट सिंध करे थी या माण्हू वीचारा कनि था उहे त ख़तमु थी वेंदा न। मतिलबु तसवुर बि नथा कयो त केतिरो लाभ थींदो। तंहिंजे करे गवर्नमेंट सिंध ते असां तव्हांजे प्रोग्राम ते प्रायोरिटी आहे त तव्हां इंश्योर कयो त नेक्स्ट ईयर जेको आहे सो ॿोॾ न ईंदी, भली केतिरी बि बरसाति पए। तव्हांजो मिसाल जे तौर इंडस लिंक आहे राइट बैंक में, अरड़ वाह आहे, उनजी रीमॉडलिंग कयो। बंद जेको आहे कयो, उनजा जेके शहर आहिनि तमामु वॾा, मेहड़ आहे, वारो आहे, शरफुल नाथन शाह आहे, जोई आहे, ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो, उन्हनि जे बंदनि खे, त वरी जेका बरसाति न पवे। तंहिंजे करे मुंहिंजो चवण आहे त पहिरीं प्रायोरिटी त नेक्स्ट मूनसून खां पहिरीं इमरजेंसी जे बुनियाद ते जेको आहे सो इहो कमु थिए। उन में जेके माण्हुनि खे इन्वॉल्व कनि मशीनरी सां गॾोगॾु, त जीअं माण्हुनि जो हिकिड़ो रोज़गार पैदा थिए, पाणी कढियो वञे। ऐं थर्ड इहो आहे त तव्हां जेको इहो हाउसिंग लोन इहो घर था ठाहिरायो, इहो न ठाहिरायो, ऐं तमामु ईज़ी वे में कयो। माण्हुनि खे जॾहिं रोज़गार मिलंदो, उनजी बनियूं बहितर थींदियूं त हू पाण रखी इहो लोन वापसि करे सघंदा, पंहिंजी मर्ज़ीअ सां डिज़ाइन करे सघंदा। हिते कॉम्प्लिकेटेड आहिनि, मिसाल तौर पुराणी हिन बरसाति घाट में वेड़ो हुयो, हुन में 4 भाइर हूंदा, पवित्र हूंदा, हाणे उहे विड़ी पवंदा, त उन्हनि खे केतिरी ज़मीन कॉम्प्लिकेशन आहे। तंहिंजे करे हिन प्रोग्राम जे चवनि था इहा त महिरबानी करे सिंध गवर्नमेंट प्रोडक्शन में न वञे। पहिरीं प्रायोरिटी हुनखे इहा आहे त इंश्योर करे त नेक्स्ट मूनसून खां पहिरीं सिंध में इहा ॿोॾ न अचे। ऐं ॿियो हाउस बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन हुनखे लोन ॾे। बाक़ी ही जेको तरीक़ो आहे, जीअं ॿियनि दोस्तनि चयो, क्लियर कट
करप्शन, मिसमैनेजमेंट, इनकॉम्पिटेंस ऐं स्लो वर्क थींदो। नतीजो इहो थींदो त 110 जेके अरब आहिनि जेको सिंध गवर्नमेंट खे वापसि करिणो आहे, उहो वरी बि असां माण्हुनि जे ॻिचे में पवंदो। ठीकु आहे मुश्ताक साहब, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मिस्टर जस्टिस अहमद अली शेख साहब अॼु अहम ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि चवणो त अदलिया जेका आहे उहा इंतिज़ामिया जे कमनि में मुदाख़लत नथी करे सघे, इंतिज़ामिया जो कमु नथी करे सघे। बाक़ी चूंडियल नुमाइंदनि खे जेकॾहिं पुछाणे जो ख़ौफ़ हुजे त पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा ई न थिए, एॾी वॾी तबाही न अचे। अवाम जी क़िस्मत जेका आहे उहा अवाम जे पंहिंजे हथनि में आहे। छा कमेंट कंदो अवां अहमद अली शेख साहब वारे इन बयान ते, ऐं अवाम खे कीअं एजुकेट कजे सर? अवाम कहिड़ी रीति ते पुछाणो करे चूंडियल नुमाइंदनि खां? पहिरीं ॻाल्हि आहे त विथ ड्यू रेस्पेक्ट, एतिराम सां चीफ जस्टिस जे जेके न बयान सां मां मुतफ़िक़ न आहियां। सॼी दुनिया में ख़बर आहे त जेको जमहूरियत में आइन में 3 डिपार्टमेंट आहिनि, हिकिड़ो लेजिस्लेटिव जेको असेंबलीज़ हूंदियूं आहिनि, ॿियो जेको एग्ज़ीक्यूशन आहे जो सिंध गवर्नमेंट आहे, फेडरल गवर्नमेंट आहे, थर्ड आहे जुडिशरी। जॾहिं जुडिशरीअ खे टिनो ई इनजे करे विया आहिनि त इहो इख्तियार ॾिनो वियो आहे त तव्हां माण्हुनि जी हक़नि जी हिफ़ाज़त कयो, ख़ासि करे फंडामेंटल राइट्स जी, ऐं ॿियो आइन ते तव्हां भरपूर अमल कयो। त जेकॾहिं सिंध जुडिशरी या फेडरल सुप्रीम कोर्ट जुडिशरी अञा थोरो वधीक अॻिते वधी आहे, अञा वधीक माण्हुनि खे इंसाफ़ थिए हा, त जेतिरी तबाही कोन थी आहे। इहे चयो थो वञे त मिसाल अधु जेको आहे सो इहो बरसातनि कयो ऐं अधु करप्शन कयो। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं 2008 खां वठी हिन वक़्तु ताईं ॾिसो त केतिरा केस हलनि पिया, केतिरो टाइम वियो, माण्हुनि जे फंडामेंटल राइट्स जी हिफ़ाज़त थी या न थी। तंहिंजे करे विथ ड्यू रेस्पेक्ट अहमद अली शेख साहब जेको चीफ जस्टिस आहे, उनजे हिन जेको राय आहे उन सां मां मुतफ़िक़ आहे। ठीकु आहे मुश्ताक बिलाड़ी साहब, थैंक यू सो मच सर हमारे कमेंट जे लाइ। डॉक्टर जमील अहमद खान साहब, आप पे सवाल अचूं पिया सर। अहमद अली शेख साहब जे मामले ते अवां ॿियनि पैनलिस्ट जी राय बि ॿुधी, अवांजो छा ख़्यालु आहे? आम जेके राइट्स आहिनि, फंडामेंटल राइट्स माण्हुनि जा, उन्हनि जी ज़िम्मेवारी, हक़नि जी ज़िम्मेवारी उहा अदलिया ते आहे। अदलिया कानून साज़ी त करे सघे थी, पर इंतिज़ामी मामलनि में मुदाख़लत थी करे। चीफ जस्टिस साहब इहो पिया चवनि। न, चीफ जस्टिस जेको आहे उहो चवे थो त अदलिया कानून जी यानी कि दस्तूर जी, कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन करे थी सघे, ऐं का ॻाल्हि जेका दस्तूर कानून जे बरक्स थिए थो पियो, मुखालिफ़ थिए थो पियो, त उन ते सुओ मोटो वठी थी सघे, या उहो पब्लिक जो माण्हू उहो पंहिंजी पिटिशन करे थो सघे 184 में, 199 में आर्टिकल में। त हू उन लिहाज़ ताईं त ठीकु आहे। बाक़ी रहियो त फंडामेंटल राइट जो हिते कॉन्सेप्ट ग़रीबनि लाइ त न आहे। बाक़ी जेके साहूकार आहिनि, जेके वॾा वॾा वकील करे था सघनि, उहे पंहिंजो फंडामेंटल राइट वठी था सघनि। आम हालतनि में त फंडामेंटल राइट जो जेको आहे इंश्योर करण जो को मैकेनिज़म ई न आहे, त उन ते माण्हू ख़ातिरी करे त हिकिड़े आम माण्हू खे फंडामेंटल राइट जी अश्योरेंस मिले। जिथे वञनि था वीचारा दसिजी था पवनि, हिकिड़ो आम माण्हू जेको आहे थाणे में था वञनि, उते दसिजी था वञनि, तपेदार वटि वञनि था पिया, उते दसिजी छा वञनि, वापडा में वञनि था पिया, उते जिथे तव्हां यू नेम एनीथिंग ऐं उते उहो दस्ती था। अॼु को माण्हू उन सां ज़्यादती थो करे वञे, उते वञनि था दाद फरियाद लाइ कोर्ट में डायरेक्ट। काई ॻाल्हि जेका आहे सिविल केसिस जेके आहिनि उहे ते 20 लाख पिया आहिनि पेंडिंग में। बाक़ी रहियो सवाल चीफ जस्टिस साहब जेका ॻाल्हि कई, उहा जमहूरियत में हिकिड़ी आम उहा टेम्पलेट आहे। उन टेम्पलेट में ज़ाहिर आहे माण्हू जेके वोट ॾींदा आहिनि उन्हनि जो हक़ आहे त पुछनि, पर हक़ छा आहे? हिते फंडामेंटल राइट थी न आहे त हक़ किथां उन्हनि खे मिलंदो? उन्हनि खे हक़ जे घुरण वेंदा त उन्हनि खे मार पवंदी, घुरण वेंदा त केस रजिस्टर थींदा उन्हनि जे ख़िलाफ़, घुरण वेंदा पंहिंजे हक़ खे त जेलनि में पिया हूंदा। त हिते जेको सॼो इंफ्रास्ट्रक्चर, क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो अहिड़ो आहे असांजो अंग्रेज़नि जे टाइम खां हले थो पियो, जंहिंमें हिकिड़े आम माण्हू खे त इंसाफ़ जो जेको साम्हूं आहे असांजे प्रैक्टिकली उहो आहे ई न। तव्हांखे मां मिसाल ॾियां, जेके कोर्टनि में हाणे 95 to 98% जेके आहिनि उहे सज़ाऊं थियनि थियूं पियूं जेको कन्फेशन करे थो पियो। जेको कन्फेशन नथो करे पियो उहे केस विढ़े थो, सबक था थिए 2% 2 to 5% जेके आहे कन्फेशन जेको थिए थो पियो उहे था उनखे सज़ा मिले। बाक़ी जेके असुल प्रोसिक्यूशन जे थ्रू त 1%
2% जेको आहे न 2 सैकड़ो बि जेको आहे सज़ाऊं नथी मिलनि, बाक़ी सभु आराम सां छुटी था पवनि। त क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो जेको असांजो मामिलो त इहो आहे। बाक़ी जेकी उहा ॻाल्हि कई त पुछाणो थियणु खपे, बिल्कुलु हुकूमत जो इहो फर्ज़ु आहे। गवर्नेंस जी ॻाल्हि कई, बिल्कुलु उहा ईअं आहे। पर जे हे सभु ॻाल्हियूं आहिनि ते कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 38 ॾिनल आहे। आर्टिकल 38 जो पहिरियों सेंटर मां पढ़ी ॾियां त सिक्योर द वेल बीइंग ऑफ द पीपल irrespective of sex, caste, creed and race. The secure the well-being इहो आहे आर्टिकल 38 जो ए पार्ट। और उन जो डी पार्ट आर्टिकल जो मां पढ़ी थो ॿुधायां त फर्ज़ छा आहे उन में, स्टेट जो कहिड़ो फर्ज़ु आहे त प्रोवाइड बेसिक नेसेसिटीज़ ऑफ लाइफ such as food, clothing, housing, education and medical relief for all such citizens irrespective. त ही सभु शयूं त कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहिनि न। ऐं कॉन्स्टिट्यूशन में जे अमलदारी नथी थिए पई त बिल्कुलु जुडिशरी इहो पुछी थी सघे, ऐं ज़रूरु पुछण बि खपे। चीफ जस्टिस साहब खे बि इहा ई असां गुज़ारिश कंदासूं त भले घुराए पुछे उन्हनि खां। ऐं जेॾीमहिल हू पिंडोरा बॉक्स खुलंदो त उन में हर का शइ साम्हूं अची वेंदी त असांजो रिलीफ जो छा थियो, रेस्क्यू जो छा थियो, मिटिगेशन आहे न तयारी असांजी छा हुई। जीअं मुश्ताक मीरानी साहब पियो चवे ते हाणे मथे साल जेको बरसाति पवंदी, बोर्ड ईंदी, उनजी गारंटी ॾियनि, उनजी तयारी हाणे खां कंदा ते जेका सजेशन हाणे ॾिनी हाणे खां कंदा त शायदि उते को फ़र्क़ु पइजी वञे। न त मथे साल ते वञी वरी सभु इहे ई बोर्ड ईंदियूं, इहे ई घर तबाह थींदा, इहे ई माण्हू दरपतर थी वेंदा, इहे माण्हू रोडनि ते मंदनि ते पिया हूंदा। त इहे सभु शयूं असांजी किताब में बि ॾिनल आहिनि, कॉन्स्टिट्यूशन में बि ॾिनल आहिनि। जुडिशरी उहो सुओ मोटो काफ़ी वठे थी पई, हिन ते बि हिकु ॿ सुओ मोटो वठी त बाक़ी सभु को असां सिटीज़न्स आहिनि उहे बि ईंदा, उहे बि पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराईंदा, उहे बि दुर थींदा उन में, ॿिया बि दुर थींदा उन में, ऐं पोइ ॻाल्हि पधरी थी अची वेंदी। बाक़ी माण्हुनि खे ते वीचारनि खे एतिरो दॿाए रखियो आहे त तव्हां इहो एक्सपेक्ट कयो त उहो पुछाणो कनि, तव्हां इहो एक्सपेक्ट कयो त उहो वोट पंहिंजी मर्ज़ी सां ॾियनि। उहो वोट वीचारा ॾींदा जेको उन्हनि खे चयो वेंदो उन हिसाब सां, या त क़ुर ते हथु रखाईंदा, या उन्हनि ते जेको उन्हनि खां शनाख़्ती कार्ड पहिरियां वठी रखंदा, या उन्हनि खां ॿियूं गारंटियूं वठंदा, वोट उन्हनि खे मिली वेंदा। असां छाजे लाइ जेको आहे पोइ 15-20 सालनि खां इहो निज़ाम में का तब्दीली नथा ॾिसूं? त इहो ई सबबु आहे उन्हनि जो। इहो सबबु जेसीं ताईं रहंदो तेसीं ताईं असां खणी उहो डिज़ास्टर हुजे या ॿी का मुसीबत हुजे, उन में असांखे इहे ई मामला फेस करणा पवंदा, असांखे अहिड़े हिसाब सां ई भोगणो पवंदो। असांजे मुक़दर ऐं नसीब में जेका आहे इहे ई मामिलो रहंदो। जी डॉक्टर जमील अहमद खादब, थैंक यू सो मच सर। ख़ासि तौर जेको अवां एजुकेट कयो, आर्टिकल जेके आईंदा ॿुधाया आहिनि 38A ऐं B, इन जी आम माण्हुनि खे ख़बर न हूंदी, पर इन प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि जी ऐं आइन में जेको तहफ़ुज़ मिलियल आहे A and D, आर्टिकल 38 जो A and D, ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां अचूं था सर। चीफ जस्टिस अहमद अली शेख साहब जो चवणु त चूंडियल नुमाइंदनि खे जेकॾहिं ख़ौफ़ हूंदो त उन्हनि खां पुछाणो थींदो त पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा न थींदी, पर हिते ख़ौफ़ जेको आहे उहो कुझु उलट आहे। वोट ॾींदड़नि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त जेकॾहिं भोतारनि खां पुछाणो कयोसीं त किथे भोतार जेको आहे उहो कावड़जी न वञे ऐं ॻोठ मां बेदख़ल न करे कढी न छॾे। अवां छा कमेंट कंदव चीफ जस्टिस साहब जे अॼोकी हिन ॻाल्हि ॿोलिती ऐं बयान ते? मुग़लिया सल्तनत दौर खां वठी करे हिकिड़ी रवायत पई त ज़िले इलाही जान की अमान पाऊं तो अर्ज़ करूं जी। सो इहा रवायत जेकॾहिं बरक़रार हुजे त असां बि जान जी अमान मिले त पोइ अर्ज़ु कयूं। मसइलो इहो ई आहे त जेकॾहिं चीफ जस्टिस कंहिं हिकिड़े वज़ीर खे लाॻापियल इदारे जंहिं का कोताही कई हुजे उनखे घुराए पुछी नथो सघे त आम वीचारे माण्हूअ जी कहिड़ी मजाल आहे जो पंहिंजे चूंडियल भोतार खे, सरदार खे, नवाब खे उनखे त ठहियो, पर जेको मिडिल क्लास बि चूंडजी जेॾीमहिल असेंबली में थो पहुचे न, उनखे बि रोड ते बीहारे उनखां पुछी सघे त जनाब आला तव्हां हीअ असांखे ॿोड़ियो आहे, उनजे लाइ जेको आहे सो छा हिसाब किताब आहे। मामिलो इहो आहे त जीअं जमील साहब बि ॿुधायो, मुश्ताक मीरानी साहब बि ॿुधायो त जुडिशरी जो तमामु वॾो अहम रोल आहे ऐं जंहिं बि दुनिया जे अंदरि, जंहिं बि समाज जे अंदरि जॾहिं अदलिया पंहिंजो सही कमु करणु शुरू करे ॾींदी आहे तॾहिं सभु इदारा बाक़ी उहे पंहिंजे रस्ते ते पाण ई हलणु शुरू थी वेंदा आहिनि। जॾहिं ख़ौफ़ इंसाफ़ जो कटहड़ो उनखे ख़बर हुजे त उहो जीअं ई इंसाफ़ जे कटहड़े में ईंदो त उन खां पुछाणो थींदो
ऐं उनखे केर बि कॾहिं बि किथे बि इंसाफ़ जे कटहरे में खणी अची सघे थो त तॾहिं ई उहे सभु शयूं बहितर थींदियूं। पर हिते जॾहिं नेस्ला टावर ते त ड्राइण जो ऑर्डर अची सघे थो, कराची जे नालनि साफ़ करण जे लाइ त ऑर्डर अची सघे थो, अहिड़ा ॿिया केतिरा ई मामला उन्हनि ते ईअं सभु शयूं उहे थी सघनि थियूं। पर सिंध जे अंदरि ख़राबु हुकुमरानी आहे। कंहिं बि हिकिड़े बि खाते खे खणी उन खां घुराए पुछो त तव्हां सॼे साल जी जेका बजेट रखी उनजो इस्तेमालु कीअं थियो ऐं छा थियो उनजो हिसाब किताब ॾियो। सिंध जे हर ज़िले जी ट्रेजरी उहा उन खां घुराए पुछो। पर आऊं त चवंदो आहियां छो पुछनि। अॼु बि आऊं दावा सां थो चवां त जेको बि सिंध जे अंदरि जुडिशरी जो कोर्ट जो ॿाहिरि वेठल स्टाम्प वेंडर आहे जेको उते दस्तावेज़ खपाए थो, जेकॾहिं उहो उन ओतिरनि रुपयनि में जेतिरा रुपया उन ते लिखियल आहिनि जी ओतिरे में जेकॾहिं स्टाम्प पेपर ॾींदो हुजे त पोइ उन जुडिशरी जे अंदरि वेठल जेको इंसाफ़ जे लाइ उते वेठो आहे उनखां इहा तवक़ो करे सघिजे थी त हू बि उते इहा शइ करे सघंदो। ऐं इहा ख़बर जॾहिं मूंखे आहे, जेको बि अंदरि उते पहुचे थो उहो वकील खां थी करे अॻे पहुचे थो उते, उनखे बि इहा ख़बर आहे त 50 रुपए वारो स्टैम्प पेपर 500 ते कीअं खपजंदो आहे। ऐं उते ई तव्हांखे जेको आहे सो ऑर्डर जी कापी जेका आहे उहा केतिरे में मिलंदी आहे, उते ई तव्हांखे जेको आहे सो ॿी तारीख़ जेका आहे वठणी आहे जेकॾहिं त उहा कीअं मिलंदी आहे, इहा सभिनी खे ख़बर आहे। त मामिलो सॼो इहो आहे त इन्हनि सभिनी शयुनि में सभिनी जो वॾे खां वॾो ज़िमो त आहे ई आहे, पर आउं सम्झां थो जुडिशरी जो तमामु वॾो अमल दख़ल आहे। जेकॾहिं अॼु बि जुडिशरी घुराए उन्हनि खां पुछे त तव्हांजे आइन जे आर्टिकल 38A ऐं D में जेको लिखियलु आहे उन तहत माण्हुनि जे लाइ तव्हां छा कयो ऐं उन छा कयो जो सिर्फ़ु जवाबु उन्हनि खां वठनि, बाक़ी पोइ सभई ॾिसो त कीअं माण्हू अची उते करे बीहनि था ऐं उहे उन्हनि खे ॿुधाईंदा त असां सां हिननि छा छा न कयो। ऐं उहो जेको अहिड़ो जेकॾहिं को बाज़ारु लॻे, अहिड़ो जेकॾहिं को अदलिया जो मैदान सजे त पोइ तव्हां ॾिसो त इहे सभु जेके बेज़ुबान आहिनि, जिन खे को वस कोन्हे, जिन जी का पहुच कोन्हे, उहे बेज़ुबान तव्हां वटि सभु पहुची वेंदा। ऐं हूंदो ई ईअं आहे त जेकॾहिं इंसाफ़ जे अंदरि मनसब ते वेठल फ़र्द उहो जॾहिं इन क़िस्म जो हुजे त तॾहिं बेज़ुबान खे बि ज़ुबान मिलंदी आहे। उते रुॻो इंसान न, पर उते जानवर, पखी पखण, वण टिण ऐं ढंढूं ढोरा जेके हूंदा आहिनि उन्हनि सां बि इंसाफ़ थींदो आहे। सरकार किथे कंहिं वण खे कोन कटे सघंदी आहे, सरकार किथे कंहिं ॾेॾर जे नंढड़े खूह खे जेको आहे न उतां बि हटाए न सघंदी आहे, छाकाणि उन जे लाइ बि उहे आलमी तौर ते जेके इदारा आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ जा ऐं मुहाफ़िज़ जेके उन्हनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि उहे उते पहुची वेंदा आहिनि ऐं उते अदलिया पंहिंजो एक्शन ॾेखारींदी आहे। त मूंखे त हैरत थी थिए त जेकॾहिं इन क़िस्म जी सोच आहे त आऊं नथो सम्झां त का वधीक उमेद ऐं तवक़ो रखी सघिजे थी। माण्हुनि खे ई वरी असां बि इहो ई था चऊं बाबा तव्हां पुछाणो कजो, हाणे ईंदड़ इलेक्शन अचे त भला जेतिरी जुरत कयो, हिमत कयो। हींअर चीफ जस्टिस साहब बि इहो ई चयो आहे त तव्हां जेको आहे सो उन्हनि पंहिंजे नुमाइंदनि खां पुछो, पोइ 5 सालनि खां पोइ पुछो या जॾहिं पुछो। जी मेहता। ठीक है प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच, अवां कमेंट कयो। नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच। ऐं प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, अवां जी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, CM सिंध साहब अॼु जेको ऐलान कयो आहे त हाणे ॿोॾि मुतासिरनि जी, छाकाणि त रिलीफ कैंप्स मां वापसी शुरू थी वई आहे, तंहिंजे करे ॿियो जेको मरहलो आहे रिहेबिलिटेशन ऐं रिकंस्ट्रक्शन जो उहो शुरू कयो वेंदो ऐं ॿोॾि मुतासिरनि खे घर ठहिराए ॾिना वेंदा। इहो कीअं थियणु खपे, केतिरो वॾो चैलेंज आहे सिंध हुकूमत जे लाइ, ॿोॾि मुतासिरनि जी बहाली जेका आहे उहा कीअं मुमकिन थी सघंदी, उन्हनि जे घरनि खे कहिड़ी रीति आबाद करे सघिबो, इन मामले ते ॻाल्हि ॿोल कई। हुन सां गॾोगॾु चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मिस्टर जस्टिस अहमद अली शेख साहब जेका अहम ॻाल्हि ॿोल कई त अवाम जेको आहे चूंडियल नुमाइंदनि खां जेसि ताईं पुछाणो न कंदो तेसि ताईं चूंडियल नुमाइंदनि खे इहो ख़ौफ़ बि न थींदो त उन्हनि खां पुछाणो थी सघे थो, ऐं जेसि ताईं उन्हनि में वरी इहो ख़ौफ़ न थींदो त अहिड़ी सूरत हाल जेका आहे उहा पैदा थींदी रहंदी। हाणोकी जेका तबाही आहे इन जी अधु ज़िम्मेवारी चीफ जस्टिस साहब बैड गवर्नेंस, ख़राबु हुकुमरानी खे करार ॾिनो आहे। चीफ जस्टिस साहब जेका ॻाल्हि ॿोल कई इन ते बि पैनलिस्ट जी राय शामिल कई। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।